बॉलीवुड अदाकारा परिणीति चोपड़ा पंहिंजे नाले सां वाॻियल कूड़ियूं ख़बरूं पखिड़ींदड़ फैन क्लब्स खे ख़बरदार कंदे क़ानूनी कार्रवाई जी धमकी ॾिनी आहे। फोटो ऐं वीडियो शेयरिंग ऐप इंस्टाग्राम ते अदाकारा फैन क्लब्स जे बर्दाश्त न करण जोगे अमल बाबति स्टोरी अपडेट कंदे वार्निंग ॾिनी त जेकॾहिं हुननि मुंहिंजे नाले सां वाॻियल कूड़ियूं ख़बरूं पखिड़ण बंदि न कयूं त मां संदनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कंदसि। फैन क्लब्स खे वार्निंग जारी कंदे अदाकारा स्टोरी में लिखियो त मां ॾिसी रही आहियां त फैन क्लब्स मुंहिंजो नालो इस्तेमाल करे पंहिंजे फनकारनि जे हक़ में कूड़ियूं ख़बरूं पखिड़े रहिया आहिनि। परिणीति वार्निंग जारी कंदे चयो त मां कॾहिं कंहिं फनकार जे बारे में इंटरव्यू नाहे ॾिनो, न ई मां कंहिं फनकार खे मुबारकूं ॾिनियूं ऐं न ई मां कॾहिं कंहिंजी तारीफ़ कई आहे। अदाकारा फैन क्लब्स जो नालो ज़ाहिर करण खां सवाइ वधीक चयो त हर ख़बर जी हक़ीक़तुनि जी जांच करणु लाज़मी आहे। तनक़ीदी अंदाज़ में परिणीति चोपड़ा लिखियो त गूगल करण सां कंहिं बि क़िस्म जी तहक़ीक़ करण ते अव्हां खे तकलीफ़ न थींदी। यादि रहे त हलंदड़ साल 24 सेप्टेम्बर ते परिणीति चोपड़ा ऐं राघव चड्ढा आलीशान तक़रीब में शादी कई हुई।